इन महीने में 5 अहिड़ा इनाम खुदा ताला अता कया उम्मत मुहम्मदीअ जे लाइ पहिरें उम्मतुनि खे उहे अता कोन थिया। माना ख़ास न महीने में इनाम असां उम्मत खे कहिड़ा मिलिया आहिनि। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी खां रवायत हदीस मुस्तफा फरमायो अन्ना रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओतियत उम्मती फी शहर रमजान खमसन लम युतहुन्ना नबियुन क़बली। मुस्तफा फरमायो त 5 इनाम अहिड़ा अता कया विया आहिनि जेके पहिरें नबी खे अता कोन थिया हुया। कहिड़ा? अम्मा वाहिदतुन पहिरियों इनाम हिया फइन्नहु इज़ा कान अव्वल लैलतिन मिन शहर रमजान नज़रल्लाहु इलैहि वमन नज़रल्लाहु इलैहि लम युअज़्ज़िबहु अबदा। मुस्तफा फरमायो जॾहिं रमज़ान जी न पहिरीं रात थींदी आहे अल्लाह ताला पंहिंजे बांदनि खे नज़र करम सां ॾिसंदो ऐं जंहिं बि बाने जे मथां ख़ुदा जी नज़र पइजी वई उनखे कॾहिं अज़ाब थींदो ई कोन्हे। अबा खुदा नज़र करम सां कहिड़े ॾिसंदो जेको ख़ुदा जी इबादत कंदो। अबा खुदा राज़ी उन खां थींदो जेको फरमाबरदार हूंदो। खुदा जी नज़र करम उन ते थींदी जेको नेकोकार हूंदो। त पहिरीं रात जॾहिं थिए न त ॿीं तव्हां ख़ुदा खे राज़ी कयो। जोड़ी जॾहिं मौला अॼु पहिरीं रात रमज़ान जी थी आहे नज़र करम इनायत थिए वो खुदा जी नज़र करम थी वई मुस्तफा दा फरमान करे करे अज़ाब ईंदो ई कोन्हे। ॿी कहिड़ी फज़ीलत? मुस्तफा फरमायो अम्मा सानियतु फइन्न खुलूफ अफ़वाहिहिम हीन यमसून अतयब इंदल्लाहि मिन रिहिल मिस्के। मुस्तफा फरमायो त इहो इनाम खुदा दी फज़ीलत जेका उम्मत मुहम्मदीअ खे अता फरमाई आहे इहा आहे जो रोज़ेदार जे वात जी बूए खुदा खे मुश्क खां वधीक प्यारी। रोज़ेदार जे वात जी बूए व तोखे न वणे मूंखे न वणे पाले वारे खे न वणे पर रोज़े जी इहा बरकत है जो इहा बूए अल्लाह खे बि प्यारी आहे। चओ सुभान अल्लाह। व अम्मा सालिसा फ़इन्नल मलाइकत तस्तग़फिरु लहुम फ़ी कुल्लि यौमिन व लैलतिन। अल्लाह ताला जे हबीब फरमायो टी फज़ीलत टियों इनाम इहो अल्लाह ताला उम्मत मुहम्मदीअ खे इनायत फरमायो आहे जो हर रात हर ॾींहुं अल्लाह जा मलाइका मुंहिंजे उम्मत जे लाइ बख़्शिशूं दुआऊं करंदा आहिनि। अब केॾी ख़ुदा जी महिरबानी आहे उम्मत मुहम्मदीअ जे मथां मलाइका दुआऊं करनि खे बख़्श। चओ सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। व अम्मर राबिया फ़इन्नल्लाह यअमुरु जन्नतहु फ़यक़ूलु लहा इस्तइद्दी व तज़य्यनी लिइबादी। चओ सुभान अल्लाह। तवज्जो आहे। चौथी फजीलत चौथों इनाम उम्मत मुहम्मदीअ खे इहो जो अल्लाह ताला जन्नत खे हुकुम कंदो आहे जन्नत तैयार थी सीगार थी वई मुंहिंजो रोज़ेदार बानो तो में अचण वारो। रोज़ेदार खे या फजीलत भी मिले अल्लाह ताला जन्नत खे हुकुम कंदो सीगार थी वई तैयार थी मुंहिंजो प्यारो बानो जेको रोज़े रखण वारो आहे उतो में अचण वारो। ऐं रोज़े जी जज़ा छा आहे? बी हदीस मुस्तफा करीम फरमायो त अल्लाह दो फरमाए त अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं उन जी जज़ा मां ख़ुदा पाण ॾींदुसि। ॿिया लफ़्ज़ आहिनि त इन रोज़े जी जज़ा ख़ुदि मां ख़ुदा आहे। अबा रोज़े जी बरकत आहे उन खुदा जे जलवे जे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआऊं घुरियो पर खुदा जी ज़ात फरमाए त इन रोज़ेदार जी जज़ा ख़ुदि मां ख़ुदा आहे। खुदा जी इनायत रोज़ेदार सां आहे पर पोइ त असां सुस्त आहियूं रोज़े खां लवायूं। अल्लाह ताला असांखे चुस्ती अता फरमाए। वल अम्मल ख़ामिसा
फ़इन्नहु इज़ा कान आखिर लैलतिन गुफ़िर लहुम जमीआ। मुस्तफ़ा फरमाता पंजी जेका फज़ीलत ऐं पंजो इनाम उम्मत मुहम्मदीअ खे अल्लाह इनाम फरमायो त जॾहिं न रमज़ान जी आख़िरी रात थींदी आहे त अल्लाह ताला बाननि जा सभु गुनाह मुंहिंजे साहब या रसूलल्लाह या लैलतुल क़द्र जो गुनाह दा बख्शजन। मुस्तफ़ा फरमाए तो ला अलम तर इलल उम्माल यअमलून फ़इज़ा फ़रगू मिन अमालिहिम वफ़ू उजूरहुम। मुस्तफ़ा फरमायो तो हिकिड़ो मज़दूर मज़दूरी करे उनखे उजूरो उनजो ॾिनो वञे त हीअ राति जेका आहे रोज़ेदारनि खे उजूरे ॾियण जी रात। ऐं उजूरो कहिड़ो थो मिले जो उन्हनि जा सभु गुनाह बख़्शे ऐं पाकनि पाक कयो। अबाया फज़ीलत इहा महिरबानी इन रमज़ान में अता थिए पोइ छो न रमज़ान में वेही अल्लाह खे राज़ी कयूं। बहाना न हलंदा असांजूं जेके पंहिंजा ज़हनी सोचूं ॾियनि उहे न हलंदियूं। इहो ख़ुदा जो फ़र्ज़ आहे। मुस्तफ़ा करीम जी हिकु ॿी हदीस आहे हबीब फरमायो जेकॾहिं तव्हांखे न रमज़ान जे फज़ीलतुनि जी ख़बर हुजे रमज़ान जे इनामनि जी ख़बर हुजे रमज़ान में ख़ुदा जे महिरबानी जी ख़बर हुजे त ईअं सोचो त सॼो साल रमज़ान ई रमज़ान। पर असीं मुस्लमान इन ॻाल्हि खां हटियल आहियूं। इन ॻाल्हि खां पोइ असां तमामु घणा सुस्त आहियूं जो असां वरी ॿी ॻाल्हि इहा कंदा रोज़ा त रखंदा आहियूं पर जेके हिकड़ ॿिकड़ रखंदा आहिनि उहे तरावियूं न आहिनि। इहो वॾो मर्ज़ आहे असांजो। अल्लाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए तरावियूं पढ़ूं। इन में सुकून आहे। खाधो जेको खाईंदा आहियूं त उहो हज़म थियण जो तरीक़ो ई तरावियूं चओ सुभान अल्लाह। पर जेकर तरावियूं असांखे मदीने पाक में नसीब थियनि त पोइ त ॻाल्हि चओ सुभान अल्लाह।